वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि बरसातुनि जे नुक़सान बाबति इजलास। सिंध के वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह वज़ीर आला हाउस में वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिब सिंध के वॾे वज़ीर वज़ीर-ए-आज़म के आगाही ॾींदे ॿुधायो आहे त सिंध में बरसातुनि जो सिलसिलो जुलाई दौरान शुरू थियो। सिंध में हिन वक़्त ताईं मामूल खां 369 सैकड़ो वधीक बरसातूं थी चुकियूं आहिनि। चौमासे जे मौसम में सिंध में 48.5 मिलीमीटर बरसात पवंदी आहे। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध जे लगभग समूरनि शहरनि में बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं सिंध में 93 ॼणा फ़ौत ऐं 59 ज़ख़्मी थी चुका आहिनि। 93 फ़ौतगियुनि में 47 ॿार बि शामिल आहिनि, जेका इंतहाई ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। तेज़ बरसातुनि सबबि कराची वाटर बोर्ड जे 35 सेवरेज लाइनुनि खे नुक़सान पहुतो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त ओलह ऐं मलीर ज़िले में 3 पुल टुटी विया आहिनि। ABM काज़वी, क्रॉसिंग काज़वी समेत कराचीअ जा अहम रस्ता मुतासिर थिया आहिनि। सईद मुराद अली शाह इजलास के ॿुधायो आहे त सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि खे ॻंढींदड़ 388.5 किलोमीटर रोड मुतासिर थिया आहिनि। उन्हनि में कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, सिजावल शामिल आहे। सूबे में 15,547 जुज़वी ऐं 2,807 घर मुकम्मल तौर रही पिया। 89,213 एकड़नि ते बीठल फ़सुल सख़्त मुतासिर थिया आहिनि। वॾे वज़ीर जी ब्रीफिंग मूजिब बरसात मुतासिरनि खे 6,280 ख़ैमा, 17,675 मच्छरदानी, 20 बूट, 3,280 जेरिकेन ऐं बिस्तरा वग़ैरह फ़राहम कया विया आहिनि। बरसात मुतासिरनि में जिते ज़रूरत हुई उते 300 राशन जा थेला ऐं पखा खाधो पिणु विरहायो वियो आहे।